Assalamualaikum. My name is Hania Fatma Soor from class 6 and I am a student of Mera Foundation College, Randipur. And today my topic is digestion and digestive system. First, we know what is digestion. Digestion is the process in which the breakdown of food occurs in the presence of oxygen. Digestion वो process है जिसके अंदर ऑक्सीजन की मौजूदगी में अपन फूड के small molecules में break कर रहे हैं. And then what is digestive system? Digestive system वो system जिसके अंदर सारे फूड्स के हजम थियण लाइ किथां खां फूड हजम थिए थो उहो सॼो प्रोसेस असां अॼु सिखंदासीं. फर्स्ट वी नो व्हाट इज डाइजेस्टिव सिस्टम and there are two types of digestive system, chemical and mechanical. Chemical digestion is a involuntary which we don't do ourselves और असांजी पाणे थी वेंदी आहे ऐं mechanical digestion जेका आहे वॉलंटरी असां पाणे कंदा आहियूं. ऐं mechanical digestion जेका आहे असांजे माउथ में थींदी आहे through our teeth, tongue and saliva. And chemical digestion जेका आहे stomach, liver, gallbladder, small intestine and large intestine में थींदी आहे. And digestive system माउथ खां शुरू थींदो आहे. माउथ में जीअं ई फूड इंटर थींदो आहे असांजे टीथ जेका उनखे स्मॉल पीसेस में ब्रेक कंदा आहिनि ऐं सही टाइम उनखे रोटेट कंदी आहे ऐं सेलिवरी ग्लैंड्स जेके हूंदा आहिनि उहे सलाइवा प्रोड्यूस कंदा आहिनि ऐं सलाइवा असांजे फूड खे सॉफ्ट कंदी आहे. ऐं उन खां पोइ असांजी टंग जेका आहे असांजे फूड खे इसोफेगस हिकिड़ो लॉन्ग ट्यूब हूंदो आहे जंहिंमें उनखे पुश कंदी आहे ऐं इसोफेगस में काई बि डाइजेशन न थींदी आहे ऐं सिर्फ़ु उहो उनजो कमु इहो आहे त माउथ खां वठी स्टमक ताईं फूड खे पहुचाईंदो आहे. एंड देन फूड इंटर्स इनटू स्टमक एंड स्टमक में जीअं ई फूड वेंदो आहे त स्टमक जा जेके वॉल्स हूंदा आहिनि उहे हिकिड़ो जूस प्रोड्यूस कंदा आहिनि जेका असां गैस्ट्रिक जूस चवंदा आहियूं. ऐं गैस्ट्रिक जूस जेको हूंदो आहे हुनजे अंदरि प्रोटीज़ एंजाइम्स हूंदा आहिनि ऐं गैस्ट्रिक जूस हूंदो आहे हुनजे अंदरि हाइड्रोक्लोरिक एसिड बि हूंदो आहे जेको अनवांटेड बैक्टीरिया खे बि किल कंदो आहे. ऐं स्टमक जे अंदरि फूड जेको 1 to 6 आवर्स लाइ रहंदो आहे ऐं उन खां पोइ जेको फूड आहे उहो वेंदो आहे स्मॉल इंटेस्टाइन में. ऐं स्मॉल इंटेस्टाइन जो फर्स्ट पार्ट जेको हुनखे चवंदा आहियूं ड्यूडेनम. ऐं ड्यूडेनम में जेको आहे सो लिवर माइक्रो जूस जेको आहे ईंदो आहे हुनखे चवंदा आहियूं बाइल. ऐं बाइल जेको आहे उहो लिवर प्रोड्यूस कंदो आहे पर उहो स्टोर कयो वेंदो आहे गाल ब्लेडर में. ऐं पेनक्रियाटिक जूस वेंदो आहे जेको पेनक्रियास में ईंदो आहे ऐं उहो स्मॉल इंटेस्टाइन में ड्यूडेनम में फूड सां मिक्स कयो वेंदो आहे. ऐं स्मॉल इंटेस्टाइन जे वॉल्स जेके आहिनि उहे पाण बि हिकिड़ो जूस प्रोड्यूस कंदा आहिनि उनखे चवंदा आहियूं इंटेस्टाइनल जूस ऐं उहो बि जल्दी एक्शन कंदो आहे. ऐं स्मॉल इंटेस्टाइन में जेको फूड आहे 5 to 6 आवर्स ताईं रहंदो आहे ऐं जेको फूड डाइजेस्ट न थी सघंदो आहे उहो वेंदो आहे लार्ज इंटेस्टाइन में. ऐं लार्ज इंटेस्टाइन में जेको फूड वेंदो आहे उहो वाटर हूंदो आहे, वेजिटेबल हूंदो आहे ऐं जेको ग्लूकोस हूंदो आहे या फाइबर हूंदो आहे उनखे चवंदा आहियूं रफेज. ऐं जेको स्मॉल इंटेस्टाइन में वाटर हूंदो आहे उहो ब्लड जे अंदरि एब्जॉर्ब थी वेंदो आहे ऐं जेको बाक़ी जेको बचंदो आहे उहो हिसो रेक्टम में स्टोर कयो वेंदो आहे ऐं रेक्टम उनखे जेको आहे सो असांजी बॉडी मां थ्रो एनस ते एक्सक्रिएट कंदी आहे उनखे चवंदा आहियूं एजेशन और डिफिकेशन. थैंक यू.